अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे कोट लखपत जो कैदी, जेल जी डायरी, ॿई भाङा हिक जुल्द में। लेखक रसूल बख्श पली जो गॾियल छापो पहिरियों रोशनी 2015 ईस्वी, छपींदड़ फाइन कम्युनिकेशन हैदराबाद सिंध, छपराईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। सिंध जो नामवर दानिश्वर, अदीब, नक़ाद ऐं सियासी अॻवान रसूल बख्श पली जो जुंगशाही ज़िले ठटे में 20 जनवरी 1930 ईस्वीअ ते अली मोहम्मद पलीजे जे घर में ॼाओ। हिन शुरूआती तालीम मक़ामी मुला मकतब मदरसे ऐं सेकेंडरी तालीम ठटे हाई स्कूल ऐं सिंध मदरसतुल इस्लाम कराचीअ में वरिती। उनखां बाद मुस्लिम लॉ कॉलेज कराचीअ मां कानून जी डिग्री LLB हासिलु कयईं। संदसि शुमार मुल्क जे वॾनि ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे नामियारनि वकीलनि में थिए थो। रसूल बख्श पली जो घण रुखियनि सलाहियतुनि जो मालिक आहे। खेसि अदब, समाज, सियासत, तारीख़, समाजी साइंस ऐं जदलियाती इल्मनि जी वॾी ॼाण आहे। उन हवाले सां उहो हिकु फ़र्द बजाए इदारे जी हैसियत रखे थो। रसूल बख्श पली जो सिंध जे सियासत जो मुतहरिक किरदारु रहियो आहे। वनी यूनिट ख़िलाफ़ तहरीक में हिन सिंधी अदीबनि ऐं सिंधी अदबी संगत सां गॾु सियासी मैदान में सरगर्मीअ सां हिसो वरितो। 1979 ईस्वीअ में पलीजे साहब पाकिस्तान अवामी तहरीक में शामिलु थियो, जंहिंमें मेजर इसाक, प्रोफेसर अज़ीज़ अहमद ऐं इम्तियाज़ आलम हिन सां गॾु हुआ। 1983 ईस्वी ऐं 1986 ईस्वीअ में ज़ाल हक़ जी आमिरियत ख़िलाफ़ मुल्क में हलंदड़ जमहूरी जिदोजहद MRD में किरदारु अदा कयईं ऐं उन जो कन्वीनर बि रहियो। रसूल बख्श पली जो शोला बयान मुक़रर ऐं दानिश्वर तौरु सुञातो वञे थो। हिन महान उस्ताद तौरु जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी दिल्ली, शिकागो यूनिवर्सिटी अमेरिका, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी, ससेक्स यूनिवर्सिटी इंग्लैंड, किंगस्टन यूनिवर्सिटी ऐं ॿियनि आला तालीमी इदारनि में केतिरा लेक्चर ॾिना ऐं पंहिंजी ॾाहप ऐं ॼाण जो मुज़ाहिरो कयो। पली जो साहब फ़िक्री तरह मार्किस्ट आहे ऐं माउज़ी तुंग जी जिदोजहद जो वॾो मुतरिफ़ रहियो आहे। अदब जे मैदान में रसूल बख्श पलीजे जो शुमार सफ़े अवल जे लेखकनि ऐं नक़ादनि में थिए थो। संदसि तनक़ीदी किताब अंधा ऊंधा वेज ऐं संधी ज़ात हंजन सिंधी अदब जी दुनिया में हमेशह यादि रखिया वेंदा। सिंधीअ में हेसी ताईं जेतिरियूं बि जेल डायरियूं छपिजी ज़ाहिर थियूं आहिनि, उन्हनि मां काल कोठड़ीअ में लिखियल रसूल बख्श पलीजे जी नफ़ीस जज़्बनि ऐं ऊने अहसासनि सां सिंगारियल डायरी मिलनी खां मुनफ़रिद आहे, जंहिंमें हिन पंहिंजे दिलि जी तर्जुमानी कंदड़ ख़्यालनि खे पूरी सचाईअ सां ज़ाहिर कयो आहे त संगतियुनि साथियुनि खां वेंदे कामोरनि कड़नि मिटनि माइटनि शरीकनि शानियुनि खां अलावा साइंस, मज़हब, कास्मोलॉजी, इल्म ऐं इनक़लाबनि जा बरजुस्ता अहवाल ॾिना अथसि त किथे किथे पंहिंजे तरंग में ईंदड़ तबियत जे जोलानियुनि जा जलवा पसाइण सां गॾु इंसान जे अंदर जी अकासी कंदड़ नंढे वॾी हक़ीक़त पोयां हर वाक़िए खे अब्दियत बख़्शी अथसि। कोट लखपत जो कैदी जी शुरूआति ख़ैरपुर सेंट्रल जेल में घायल रसूल बख्श पलीजे जी अज़ियतनाक ॾींहंनि सां थिए थी। ख़ैरपुर सेंट्रल जेल जी भेट में 13 मई 1982 ईस्वीअ खां शुरू थींदड़ कोट लखपत जेल जा अहवाल काफ़ी ख़ुशगवार अंदाज़ में लिखियल आहिनि। हर वर्क पंहिंजो पाण में हिकु नओं ऐं दिलचस्प तासिर रखे थो। जेल खे तरबियत गाह जो दर्जो ॾींदड़ चङायुनि जी ॻोल्हाऊ पलीजे उन ॻाल्हि खे भलीअबत ॼाणायो आहे त क़ैद में कंहिं मामूली शइ जे हासिलात लाइ ख़तरनि खे मुंहुं ॾींदे केॾी न रिथाबंदी ऐं जिदोजहद थी करणी पए, जॾहिं त ॿाहिरि रहंदे उन्हनि ॻाल्हियुनि लाइ सोचे बि नथो सघिजे। डायरीअ में हिन जूं आदर्शनि भरियूं ॻाल्हियूं, ज़िंदगी ऐं मौत बाबति बेबाक राया, औरतुनि जी आज़ादीअ जा अहसास, सियासी अटकलबाज़ियूं, मतिलबु ज़िंदगीअ जो कहिड़ो आम नुक़्तो कोन्हे जंहिंखे हिन नज़रअंदाज़ कयो हुजे। सॼी डायरी वणंदड़ तशबीहुनि ऐं ठहकंदड़ पहाकनि सां सिंगारियल ॾिसी उहो अहसासु थो थिए त हिन सिंधी ॿोलीअ जी ज़रख़ेज़ीअ मां पूरो फ़ाइदो हासिलु कयो आहे त मौक़े महिल सारो शहरनि जो इस्तेमालु बि ठाहूको कयो अथसि। महताब महबूब पली जो पाकिस्तान जी गूनागून शख़्सियत आहे। हिन जो दुश्मन बि हिन जी बेइंतहा ज़हानत, तजिए जे इनफ़रादियत, गहराईअ ऐं दूर अंदेशीअ खां इनकार न करे सघंदो आहे। उन में कोई शक न आहे त हिन पुठिते पियल सूबे में अवाम जी नफ़्सियात ते हिन खे हैरत अंगेज़ उबूर आहे। शेख अयाज़ रसूल बख्श पलीजे साहब में ॿ ख़ूबियूं निमाया आहिनि। हिकु त हू निहायत ज़हीन आहे ऐं संदसि मुतालियो बि वसी आहे, जंहिं करे हू क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी हालात खे सम्झण जी लियाक़त रखे थो।
ॿियो त सियासत जे मैदान में हू वॾे हौसले ऐं हिमत वारो आहे ऐं अवाम जे भले लाइ पाण पतोड़े थो। डॉक्टर नबी बख्श बलोच। रसूल बख्श पलीजो मुंहिंजी राय में बुनियादी तरह हिकु अदीब, कलमकार ऐं लिखंदड़ आहे। अहिड़ो अदीब जेको पंहिंजे वतन ऐं पंहिंजे हम वतननि ॾांहुं सचाई ऐं ईमानदारीअ सां जवाबदार ऐं जानबदार आहे। सिराज। पलीजो सिंध जे उन्हनि आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि अमर इंसाननि मंझां हिकु आहे जन कॾहिं बि कूड़ अॻियां गोॾा न खोड़िया, सौदेबाज़ी न कई ऐं हर हाल में आमरियत आॾो ॻाठ ऊचो रखियो अथसि। रशीद भट्टी। इंतिसाब पहिरें भाङे लाइ। नाले अम्मा लाडलीअ जे, जेका 85 वरियनि खां वॾी ॼमार में हमेशह वांगुरु अॼु बि वतन, क़ौम ऐं इंसानियत सां वफ़ादारनि जो वचन पालण जी वेड़ में पंहिंजे औलाद जी पुठ भराई कंदे अज़म ऐं साबित क़दमीअ जो हिकिड़ो अटल ऐं अरॾो हमालिया बणिजी बीठी आहे। रसूल बख्श पलीजो। इंतिसाब ॿिए भाङे लाइ। उन्हनि साबित क़दम वतन दोस्त, अवाम दोस्त सर्विचनि जे नाले जेके ओभर यूरोप ते सरमाएदार साम्राजी ग़लबे खां बदहवास थी अवामी जिदोजहदनि जा झंडा फिटा करे भॼी वञण वारनि जे उबतड़ नई सम्झ, सुरत ऐं साञाह जूं मशालूं जलाए नवां पेचरा ऐं घस वठी आज़ादी ऐं इंसाफ़, सुख ऐं सुकार जे रोशन मंज़िल तरफ़ वधंदा रहनि था। पल पल थी पले ॾिम ॾिहाणी केतिरो, पल पल थी पले ॾिम ॾिहाणी केतिरो, पसे दूर दरिया जो विचां कीन वरे, कारी रात क़रीब ॾे मंझां उभ हले, न कंहिं झोल झले हुई समन पूरी सुहिणी। छा रसूल बख्श पलीजो B33 नसीम डीलक्स हैदराबाद सिंध। भाङे पहिरें लाइ ॿ अखर। इंसानी ज़िंदगीअ जो चङो मोचारो मुतालियो करण खां पोइ आउं हिन नतीजे ते पहुतो आहियां त दुनिया में ॾुख दस्तूरी ऐं सुख इतफ़ाक़ी आहिनि। उन करे मूं हमेशह सख़्तु पोरिये, जाखोड़, विलोड़ ऐं ख़तरे वारी ॾुखी ज़िंदगीअ खे ई दस्तूरी ऐं नॉर्मल ज़िंदगी करे वरितो आहे। हिन डायरीअ में मूं ॾुख ऐं अज़ियत ॾांहुं इशारा त कया आहिनि, पर उन्हनि जी उपटार ॼाणी बुझी न कई आहे। हालांकि मूं पल पल कीअं गुज़ारियो सा हिकिड़ी मूंखे ख़बर आहे, ॿी मुंहिंजे वेझनि साथियुनि खे ऐं जेल स्टाफ खे। मुंहिंजो आदर्श हमेशह उहो पियो रहियो आहे त इरादे खे जिस्मानी ऐं रूहानी अज़ियत ते हावी हुअणु घुरिजे। हिन डायरीअ जे लिखण जो मुख्य सबबु उहो हो जो बीमारियुनि जी अज़ियत जे करे मूंखां लिखण जी कुवत छॾाइजी वई। उन करे मूं पाण खे हुकुम ॾिनो त तेसीं भॻी साईं भेर जेसीं रतो रास थिए, तेसीं भॻे साईं भेर जेसीं रतो रास थिए। कुझु न कुझु ज़रूरु लिखिणो आहे, चाहे उहा केॾी बि ग़ैर अहम ॻाल्हि छो न हुजे। अहम तरीन कूड़ खां मामूली सचे अहसास जो इज़हार वधीक क़ीमती आहे। उन करे मूं कंहिं फ़िक्री पोरिये ऐं तख़लीक़ी जाखोड़ जे पाण में पहुच न सारे सिंधी गिरामरदाननि जे रूहनि खां मोकल वठी जेकी सनियूं थुलियूं अबरियूं सबरियूं अहम तोड़े ग़ैर अहम सोचूं ऐं अहसास जंहिं वक़्तु बि पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में मौजूदु ॾिठा, उहे जीअं आया तीअं लिखी छॾियमि ऐं उन्हनि जी बनावत अहिड़ी अणघड़ियल रहणु ॾिनी अथमि जीअं उहा मुंहिंजे मग़ज़ में पहिरियों दफ़ो सरजी हुई। हीअ डायरी मुंहिंजे फ़िक्र ऐं शऊर जे भेट में ज़हन ऐं रूह मां अज़ ख़ुदि फुटी निकिरंदड़ अहसास ऐं वीचारनि जो पाण मुरादो वहकिरो वधीक आहे। हिन डायरीअ जा वर्क वरी पढ़ंदे मूं पाण खे वरी बि ख़ैरपुर, हैदराबाद, सखर ऐं कोट लखपत जेलनि में वेठल महसूसु कयो। जेल में घारियल ज़िंदगी हिन डायरीअ जे करे मुंहिंजे शऊर जो हिकिड़ो अणटुट हिसो बणिजी वई आहे। केतिरा ई जेल जा साथी अॼु बि ईअं ई यादि आहिनि जो ॼण मुंहिंजे अखियुनि अॻियां वेठा आहिनि। मूंखे ईअं थो लॻे ॼण असीं सभु हिक ई घर जा भाती हुआसीं, बल्कि हर ॻाल्हि जे बावजूदि अञा बि आहियूं। उन्हनि माण्हुनि जे ॾुख सुख जे साथ जूं यादगिरियूं मूंसां हमेशह गॾु रहंदियूं। आउं पंहिंजे जेल जी ज़िंदगीअ खे अहिड़ी बामक़सद काराइती ऐं अहम सम्झां थो जहिड़ी जेल खां ॿाहिरि जी ज़िंदगी। बल्कि आउं सम्झां थो त जेकॾहिं जेल जी ज़िंदगी ऐं जेल खां ॿाहिरि जी ज़िंदगीअ खे साहिमी जे ॿिनि पुड़नि में विझी मुड़सी ऐं मणिया जे ख़्याल खां उन्हनि जो वज़न कजे त जेल में घारियल जिस्मानी, रूहानी, ज़हनी, फ़िक्री ज़िंदगीअ जो पुड़ हरगिज़ हल्को न साबित थींदो। हीअ डायरी जेकॾहिं कंहिं जेल जे साथीअ खे
का गुज़िरियल घड़ी यादि ॾियारे विझे या को पढ़ंदड़ पंहिंजे अहसास ऐं वीचारनि में मूंखे बि भाङे भाईवार करणु चाहे त मूंखे बेहदि ख़ुशी थींदी। रसूल बख़्श पलीजो, B33 नसीम डीलक्स, हैदराबाद, सिंध। भाङे पहिरें लाइ मुहाग। रसूल बख़्श पलीजे सां जॾहिं बि मिलंदो आहियां तॾहिं लतीफ़ जो ही बैत मुंहिंजे दिलि ते हुरी ईंदो आहे। सॼ सुभाणे जा करे साई सामिन रोअ। मूं हिन खां अॻे कॾहिं उन ॻाल्हि ते एॾो ऊन्हो कोन सोचियो हो त उहो बैत हिन जे हवाले सां मुंहिंजे ज़हन ते छो थो वारिद थिए। हाणे जॾहिं उनजो तजियो थो करियां त फ़क़ति एतिरो चई थो सघां त मूं जहिड़ा माण्हू जेके माज़ी ऐं हाल जी दुॿण में फाथल आहिनि ऐं उन मां से जॾहिं कंहिं ॾाहे खे माज़ी ऐं हाल जे उन्हनि दुॿणनि खे हिकिड़े ई छाल सां ओरांघण जो सायो कंदे ॾिसनि त पोइ हिननि खे आथत अचणु लॻंदो आहे, साहस थियणु लॻंदो आहे त ॿेली जे अहिड़ा माण्हू सुंहा थियनि त शायदि असीं बि उन दुॿण मां निकिरी पार पऊं त को अजब कोन्हे। रसूल बख़्श पलीजे खे टे पासो सुञाणा, जेतोणीकि हू घण पासाऊं माण्हू आहे। हिकु अदीब, कलमकार ऐं लिखंदड़ तौरु, हिकु मुफ़क्किर ऐं ॾाहे तौरु, ऐं हिकु सियासतदान या सियासी कारकुन तौरु। दर्जेवार उन ई तरतीब सां हिन खे सिंध जे पस मंज़र ऐं पेश मंज़र में परखे सघिजे थो। ज़रूरी न आहे त हिन जे कंहिं बि किरदारु संदसि शख़्सियत में कंहिं पासे या हिन जे फ़िक्र में कंहिं नुक़्ते सां इख़्तिलाफ़ रखण सां का हिन जी अहमियत घटिजी वेंदी या हिन जी शख़्सियत जे कुल खे सम्झण में का दुश्वारी साम्हूं ईंदी। इंसान ॿारोतण खां पोड़पण ताईं का बि ग़लती, का बि ॾिंगाई, का बि कमीणप न करे सा थियणी न आहे। ॾिसणो इहो आहे त इंसान जो उन्हनि ग़लतियुनि, उन्हनि ॾिंगाइनि ऐं उन ई कमीणप वारे किरदार ॾांहुं पंहिंजो कहिड़ो रवैयो, कहिड़ो वर्ताव आहे। वॾो इंसानु उहो आहे जेको पंहिंजी ग़लतीअ खे मञे, उन्हनि खे सुधारणु, बल्कि जेको पंहिंजी ग़लतियुनि खे मञे, उन्हनि खे सुधारणु, बल्कि उन्हनि जो अज़ालो करण जो जतन करे, रुगो ज़ाती सतह ते न पर इज्तिमाही तरह कुल जी हैसियत में। रसूल बख़्श पलीजो उन हवाले सां वॾो कदावर शख़्स आहे। ज़ाती हैसियत में हू कुझु बि हुजे पर इज्तिमाही सतह ते हिन इर्तिका ऐं ओसर जूं उहे सरहदूं सोरांघियूं आहिनि जिते ज़ाती तरह नुक़सान बि बर्दाश्त करे हिन इज्तिमाही नुक़सान करण खां पासो कयो आहे। हिन जो अदबी सफ़र, ॾाहप जो सफ़र या सियासी सफ़र उन कसवटीअ तां सचो सोन साबित थिए थो। राय जो इख़्तिलाफ़ रखंदे बि हर को मुनसिफ़ मिज़ाज पारखू उहो ई चवंदो त छा बि हुजे पर रसूल बख़्श पलीजो चवे सच थो। 20वीं सदीअ जे नाई ॾहाके में उहा वॾी ॻाल्हि आहे त कंहिं अदीब, मुफ़क्किर या सियासतदान में रिहाकारी एतिरी घटि हुजे। मूंखे यादि आहे त भुटे मरहूम जे ज़माने में पलीजो हिन खे बिना वेझो बि हुयो, पर हिन सां इज्तिमाही सतह ते अहिड़ो इख़्तिलाफ़ कयाईं जो तिरंग जो मुंहुं ॾिसणो पियुसि। वरी जॾहिं PNA पाकिस्तान क़ौमी इत्तेहाद संदसि ख़िलाफ़ु महाज़ खड़ो कयो तॾहिं मूं चयोमांसि त सिंध में हिमायत हासिलु करण लाइ ॿियनि सां गॾु पलीजे सां सलाह करणु ज़रूरी आहे। मुंहिंजी ॻाल्हि मञाई ऐं मरहूम खेसि चीफ मिनिस्टर हाउस दावत ॾेई घुराए वरितो। सिंध जे शागिर्दनि जे वफ़दनि सां मिलण खां पोइ संदन मुलाक़ात थी ऐं काफ़ी डिघी मुलाक़ात थी। हिननि पाण में अलाए छा ॻाल्हायो पर उन खां पोइ मरहूम जेके लफ़्ज़ चया से मूंखे अॼु ताईं यादि आहिनि। सिराज, I wish I had listened to him earlier and I hope it is not already too late to act on what he says. काश हिन खां अॻु संदसि ॻाल्हि ध्यान सां ॿुधा ऐं ख़ुदा करे जेकी हू चवे थो तंहिं ते अमल करण लाइ हाणे हद खां वधीक देरि न थी वई हुजे। पर उन वक़्तु वाक़ई सूरत हाल अणमोड़ थी चुकी हुई। हिन जा पंहिंजा अंदरि ई अंदरि हिन जे दुश्मननि सां चांडियनि ऐं मंगसियुनि वारे किरदार खे निभाए रहिया हुआ ऐं हिन जा सही सॼण बंदि थींदड़ राहुनि मां को घस पैदा करण लाइ हालतुनि जो सचो बेरया छेद करे रहिया हुआ। हालतुनि जो सही छेद करण जी उहा ॾात रसूल बख़्श पलीजे खे उन वक़्त खां आहे जॾहिं हिन पंहिंजे घस ठाहिण, फ़िक्री ऐं सियासी राह मुतयन करण लाइ सोचणु शुरू कयो हो। मूंखे यादि आहे त 1950 ईस्वीअ में आउं मैट्रिक पास करे कराचीअ पढ़णु आयो हुउसि ऐं उन्हनि ई ॾींहंनि पलीजे सां पहिरियों मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। चीनी इनक़लाब जो चौबोल हो ऐं रसूल बख़्श जा ही लफ़्ज़ मुंहिंजे ज़हन ते उकिरियल आहिनि। इनक़लाब असांजी चाउठ ते बीठो आहे ऐं सुभाणे खां
दुनिया रिवायती ढगे जे हिकिड़े सिंग तां मटिजी ॿिए सिंग ते अची बीहंदी ऐं उन जे लोॾे सां घणा ई बुत ड्रही अची पट पवंदा। हालतुनि जो हैरत अंगेज़ छेद एॾी नंढी उमिरि में हिक तरफ़ हिन जी बुनियादी ज़हानत ऐं संदसि वसी मुताले ॾांहुं इशारो थो करे त ॿिए तरफ़ उन मुताले मां सही नतीजा कढण जी संदसि ॾात जी निशानदही थी थिए। आउं खेसि चेड़ाइण लाइ भोग कंदे चवंदो आहियांसि त भला वरी त का अॻकथी कर त उहो ढगो वरी कॾहिं थो सिंग मटाए। पर भोग भोग में मुंहिंजे ज़हन में उहा आरज़ू पिणु हूंदी आहे त मन हू वरी हालतुनि जो अहिड़ो ई तुज़ ऐं हाथी को छेद करे ॿुधाए जो शायदि सिंध जी चांवठ ते कंहिं इनक़लाब जी का बिशारत मिले। रसूल बख्श मुंहिंजी राय में बुनियादी तरह हिकु अदीब, कलमकार ऐं लिखंदड़ आहे। अहिड़ो अदीब जेको पंहिंजे वतन में पंहिंजे हम वतननि ॾांहुं सचाई ऐं ईमानदारीअ सां जवाबदार ऐं जानिबदार आहे। हिन जी उहा जवाबदारी कमिटमेंट एतिरी मुकमिल ऐं हमागीर आहे जो हुन में कंहिं लश्करीअ जी सख़्ती ऐं अॻिराई अचणु स्वाभाविक आहे। उन जवाबदारीअ में ॿियनि खे शामिलु करणु ऐं पाण सां गॾु वठी हलण जी आरज़ू हिन खे तहरुक ऐं तहरीक ॾांहुं वठी आई आहे। हिन जी उहा जवाबदारी, अॻिराई ऐं इतमायत हिन खे लिखण खां फ़िक्री रहनुमाई करण ॾांहुं ऐं फ़िक्री रहनुमाई करण खां अमली सियासत में घेले आई आहे। इहो सफ़रु ॾाढो अणांगो ऐं कठिन आहे ऐं उन सफ़र में हिन घणो कुझु भोॻियो आहे, घणो कुझु सठो आहे, घणो कुझु विञायो आहे ऐं साॻिए वक़्तु हिन घणो कुझु हासिलु पिणु कयो आहे। इन सफ़र में हिन पंहिंजी मिल्कियत, वकालत, सिहत ऐं सुकून जहिड़ियूं नेमतूं क़ुर्बान कयूं आहिनि, पर उन जे बदिले लखे मिसकीन मारू माण्हुनि जूं मुहबतूं ऐं कुर्बतूं हासिलु कयूं अथसि। उन सफ़र जो हिकिड़ो बाब जेल जूं यादगिरियूं पढ़ंदे ईअं थो महसूसु थिए ॼणो त उन में हू असांखे अव्हांखे शामिलु करणु, पाण सां गॾु वठी हलण जा जतन पियो करे। जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश पिरियां वारी ॻाल्हि करे इन सचाई ऐं जवाबदारीअ जो नंगु निभायो आहे। रसूल बख्श पली जो जंहिं बख़्तावर ऐं अंधा ऊंधा वेझ में असांखे सिंधी ॿोलीअ जी असुलु रूह सां ॼाण सुञाण कराई, उन जी उहा ॿोली हिते नज़र नथी अचे, पर उन जे बदिरां सिंध जी हिकु सुञाण ऐं ॾाहे सियासी कारकुन जी गुफ़्तगू कचहरी ऐं रिहाण पले पवे थी, जेका हिन जे रूह जी वारदात आहे। उन करे मन खे झोरियो विझे। मुंहिंजे मथे चयो आहे त ज़रूरी न आहे त रसूल बख्श पलीजे जे फ़िक्र ऐं ॾाहप सां हर माण्हू मुतफ़िक़ हुजे, पर छा बि थी पवे हुन जी सचाईअ ऐं सिंध जे आम मिसकीन मारू माण्हुनि ॾांहुं संदसि कमिटमेंट जो एतिराफ़ करण खां रही नथो सघिजे। हिन जो सफ़रु अञा आगाहूं आहे। मूं जहिड़ा माण्हू रुगो सफ़र जी मंज़िल बाबति फ़िक्रमंद हुजण जी अयाशीअ में मुब्तला आहिनि ऐं भिटाईअ जे हिन बैत जो पारातो बणियल आहिनि त मतां थिए हूंदा पेर न लही पिरीअ जो। शल रसूल बख्श खे संदसि समूरा पिरी कुमहले समय खां अॻु नसीब थियनि ऐं हू सुभाणे जी सिज जी आजिया में सभ खां अॻिते ऐं अॻाऊं हुजे। सिराज 25 नवंबर 1999 ईस्वी। भाङे पहिरें लाइ महाग। सिंध जी सियासी तक़दीर जो मुनफ़रिद तसवुर रखंदड़ अज़ीम इनक़लाबी दानिश्वर, माहिर कानूनदान रसूल बख्श पली जो जी अणथक ऐं जिदोजहद वारी ज़िंदगी ॾिसी शाह साईंअ जी सिटुनि तती थधी कान्हे वेल वेहण जी सां गॾु यादि ईंदा अथमि बम्बईअ जे सिंधू देश में चयल प्रोफेसर राम पंजवाणी जहिड़े सुचेत इंसान जा लफ़्ज़ त जेको माण्हू ज़िंदगीअ जी जिदोजहद में बीही थो रहे सो मुअल मिसल आहे। उन जे जीअण या न जीअण जी का ज़रूरत ई न आहे। तंहिं करे महदूद ज़िंदगीअ खे काराइतो बनाइण लाइ जेतिरो थी सघे पाण खे हलाइणु घुरिजे। मनाए थो लेखक ख़ुददार सियासी अॻवान रसूल बख्श पली जो अमली तौरु मूंखे उन्हनि जुमिलनि जे फ्रेम में बिना फिट नज़र ईंदो आहे, छाकाणि जो हिन पंहिंजे ज़ात जे दायरे में क़ैद रहण बदिरां ज़िंदगीअ जो हर पल सजायो कंदे सदाईं गॾियल अज़ीम मक़सदनि लाइ जाखोड़ पे कई आहे, जंहिंजी हासिलात चाहे ॿुड़ी हुजे या ज़रब, पोइ बि संदसि ज़िंदगीअ जो वॾे में वॾो सरमायो आहे। असां वटि क़ौम जे हक़ीक़ी सॼण ऐं ख़ैर ख़्वाह सियासतदान हुअण जी कथ जेल सीनियरिटीअ जे हिसाब सां कई वेंदी आहे। पोइ भल त को 100 वरिया जेल में ॼमार ॻारे क़ौम खे ख़ाली नारनि, कूड़नि दिलासनि ऐं ॾटनि खां सवाइ कुझु बि न ॾेई सघियो हुजे, सॾिबो वरी बि असली ते वॾा
सियासतदान, जॾहिं त क़ाबिल क़दुरु आहे उहो सियासतदान जेको सची हिकमत अमलीअ ते हलंदे पंहिंजी क़ौम आॾो उहो सच सचाईअ सां बयानु करे सघण जी जुरत ऐं हौसलो रखंदो हुजे। बाक़ी ठला दम दिलासा ॾियण त सिंधी क़ौम जो केरु वार बि विंगो नथो करे सघे या हक़नि ते केरु बि धाड़ो नथो हणी सघे जहिड़ा बेअमलीअ वारा बयान हिकु तरह सां पंहिंजी बहादुर ऐं जुरतमंद नौजवाननि जा क़ौमी जोश ऐं जज़्बा थधा करणु मिसल आहिनि। जंहिं करे हू तिलिस्मी नारनि ऐं रुञ जहिड़े ख्वाबनि खे सच सम्झी कुझु करण खां बेवस बणिजी ख़ुशफ़हमियुनि जे आधार ते ॼण मिपेंटली रिटार्डेड बणियो वञनि, ॼण मेंटली रिटार्ड बणिजो वञनि। इन्हनि ई अफ़ालनि करे अॼु बि सिंध में जंहिं पासे थी निहार कजे उते मायूसीअ जा कारा ककर छायल आहिनि। हदे निगाह ताईं पखिड़ियल रुञ ऐं उन में थिड़ंदा थाबड़ंदा चीचलाईंदड़ पाछा चओ तरफ़ आदर्शनि जा ख़ाली खूह, अमृत खां वांझियल चश्मा, दिलासनि जा जलसा ऐं उमीदुनि जा फाहा सिंध जो मुक़दर बणियल आहिनि। रसूल बख्श पली जे 7 साल जेल काटिया आहिनि। सियासतदाननि जी कथ वारे हिसाब में खेसि कहिड़ो दर्जो ॾिजे? उन्हनि बहसनि खे मुंहुं ॾियण वारा घणेई वेठा आहिनि। मां त रुॻो उहो चवंदुसि त हिन जेल अंदरि तोड़े ॿाहिरि ॿिन्ही हालतुनि में असांखे ईंदड़ वक़्त जी तल्ख़ हक़ीक़तुनि खां बाख़बर रहण जा चिताव पे ॾिना आहिनि। ख़ुशफ़हमियुनि में मुब्तला रहंदड़ सुतल ज़हननि खे बेदार करण जा वस पुॼंदे जतन कया आहिनि ऐं रेशमी ख्वाब ॾेखारण बदिरां कड़ो सच ॿुधायो आहे। संदसि कौल ऐं फ़ैल में हिकु जहिड़ाई जाचण लाइ माज़ीअ खां वेंदे हाल ताईं हिन जी तहरीरुनि, तक़रीरुनि, अमलनि ऐं बयाननि ते निगाह विझबी त हू उसूलनि ते क़ाइमु रहण वारो इंसानु लॻंदो। न त असां वटि पंहिंजे मफ़ादनि खे अवलियत ॾियण वारनि सियासतबाज़नि जी कमी न आहे, जेके 4 ॾींहं अॻु चयल ॻाल्हि तां ईअं फिरी वेंदा ॼण संदनि चइनि पीढ़ियुनि मां बि कंहिं इहा ॻाल्हि न चोरी हुजे। जॾहिं त पली जो भायां थी 70 जे ॾहाके या उन खां बि अॻु सिंधी अवाम खे बुनियादी सियासी तालीम ॾियण ऐं वॾेरा शाही ख़िलाफ़ु जंग जोटण जी ॻाल्हि कंदो अची अॼु सिंध जी किरोड़े एकड़ ज़मीन ऐं शहरनि ते असांजे अखियुनि आॾो धाड़ा लॻी चुका आहिनि ऐं हक़नि ते धाड़नि जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। पर हिन अखियूं ॿूटे आम सियासतदाननि जा फ़र्ज़ जो कर्ज़ लाहिण लाइ ईअं कॾहिं बि न चयो त सिंध ते केर बि क़ाबिज़ नथो थी सघे। उनजो इंच इंच असांजो आहे। उनजे बरक्स इन हर दौर में हिकु हक़ीक़त पसंदि सियासतदान हुअण जो सबूत ॾींदे हक़ ऐं वास्ता विञाइण जे चिताव सां गॾु ॾाढ ख़िलाफ़ु वेड़ जारी रखण ऐं सुजाॻ रहण जो अहसासु ॾिनो आहे। सिंधीअ में हेल ताईं जेतिरियूं जेल डायरियूं छपिजी ज़ाहिर थियूं आहिनि उन्हनि मां शेख अयाज़, तारिक अशरफ ऐं अख्तर बलोच जूं डायरियूं अदब में ख़ासि मक़ाम रखनि थियूं ऐं हाणे उन काल कोठड़ीअ में लिखियल रसूल बख्श पलीजे जी नफ़ीस जज़्बनि ऐं उन ई अहसासनि सां सींगारियल डायरी बि उन्हनि में अची शामिल थी आहे, जंहिंमें हिन पंहिंजे दिलि जी तर्जुमानी कंदड़ ख़्यालनि खे पूरी सचाईअ सां ज़ाहिर कयो आहे त संगतियुनि साथियुनि खां वेंदे कामोरनि कड़नि मिटनि माइटनि शरीकनि शानियुनि खां अलावा साइंस, मज़हब, कास्मोलॉजी, इल्मु, अदब ऐं इनक़िलाबनि जा बरजुस्ता अहवाल ॾिना आहिनि त किथे किथे पंहिंजे तरंग में ईंदड़ तबियत जे जोलानियुनि जा जलवा पसाइण सां गॾु इंसान जे अंदर जी अकासी कंदड़ नंढी वॾी हक़ीक़त पोयां हर वाक़िए खे अबदियत बख़्शी अथसि। रसूल बख्श पलीजे जी शख़्सियत जा कई रुख आहिनि के उभ अखियूं पिया ॾिसबा त के वरी मन जे निहा खाननि में लिकल, जेकी संदसि डायरी पढ़ण खां पोइ हाणे नई सिज जियां उभरी आॾो आया आहिनि। हिन ॼण पंहिंजो अंदरु खोले रखियो आहे, जंहिंमां ईअं लॻंदो त जेल जूं अकेलायूं ऐं ऊंदाहियूं हिन जे रूह जे अहसास खे रेटे नथियूं सघनि। हू वक़्त खे मोह ॾियण जी सघ ऐं तूफ़ाननि ते ग़ालिब पवण जी ताक़त रखे थो। हिन जे अदबी ऐं सियासी कमनि ॾे नज़र करण सां हू मूंखे न रुॻो सिंध लेवल ते पर मुल्की लेवल ते बि वाहिद अहिड़ो सियासतदान लॻंदो आहे जंहिं वटि निहायत ई हसास दिलि, वसी ज़हन ऐं क़ौम जी मुक़दर खे बदिलाइण लाइ अणखुट हौसलो हुजे। घटि में घटि अहिड़ियुनि दानिशवराणियुनि ख़ूबियुनि वारो को ॿियो सियासतदान अञा ताईं त मुंहिंजी नज़र मां नाहे गुज़रियो। मुंहिंजे बि सियासतदान जा अदब जे बारे में ख़्याल पढ़िया आहिनि
मूं जंहिं बि सियासतदान जा अदब जे बारे में ख़्याल ॿुधा या पढ़िया आहिनि त उन मां उहो तासिर पियो मिलंदो त संदन नज़र में अदीब ई मुआशिरे जी सभ खां वांदी ऐं बेघर में वहाइण वारी मख़लूक आहे। भला कलम रहिड़े काग़ज़ कारा करण बि को कारनामो चइबो? हूअं बि ग़रीब आवाम जी ॻणतियुनि में ॻरंदड़ जुड़ंदड़ सियासतबाज़नि वटि एतिरो वक़्तु किथे जो किताबनि में मुंहुं विझी विया आहिनि। अहसास ऐं जज़्बनि खां वांझियल अहिड़ा मुदिका सियासतदान अदीब या दानिश्वर जी अहमियत रुगो उन वेली सम्झंदा आहिनि जॾहिं पंहिंजो ऐं पंहिंजी हुकूमत जो ॿेड़ो सीर ते अची पुॼंदो अथनि। तॾहिं ख़ल्क़ खे भाईचारे वारो चारो चाराइण लाइ सरकार पारां ज़िमेदारियुनि जो कोप अची खुपंदो वीचारे अदीब ते त ॿेली आलम जा अबा उथी का वार कर, मुल्क जूं वागूं थियूं वञनि हथनि मां। इहा सिंध जी ख़ुशबख़्ती चइबी जो असांखे केतिरनि ई गुणनि वारो दानिश्वर अदीब कमगो सियासतदान मिली पियो आहे। इहा सिंध जी ख़ुशबख़्ती चइबी जो असांखे केतिरनि ई गुणनि वारो दानिश्वर अदीब सियासतदान मिली पियो आहे, जंहिंजी नज़र में मुआशिरे जो हर फ़र्द बराबरीअ जो हक़दार आहे। जुंगशाहीअ जे नंढड़े ॻोठ में रहंदड़ ही मारू माण्हू जंहिंजी ज़ात हर क़िस्म जूं तलख़ियूं भोॻियूं आहिनि, सख़्तियूं सठियूं आहिनि, इज़त शोहरत ऐं मान मर्तबे जी बुलंदियुनि ते रसंदे बि हू माण्हुनि जहिड़ो माण्हू ई आहे। पोइ बि हिन में अञा बि का अहिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे जा रखी रखी उहो पई महसूसु कराईंदी त हू रुगो हड मास मां जुड़ियल रिवाजी माण्हू न पर हिकु मुकमिल कंप्यूटराइज़ इंसान हुजे। संदसि ज़िंदगीअ ते नज़र विझबी त उहा पिणु मशीनी लॻंदी। ठाहकनि कपिड़नि लटनि अप टू डेट नज़र अचण जी तमन्ना ऐं उम्दा खाद खुराक जी शौक़ खां बेनियाज़ पलीजे खे मूं सदाईं नानी नूरी सभु कम में पूरी जियां हर कम में पुगरो ॾिठो आहे। हू जेका ज़िमेदारी खणंदो उन सां सचा हड हुअण जी हैसियत में तोड़ ताईं गन ॾींदो। ॿारो ई पंध में जंहिं लाइ चइबो आहे त पेर में को छिछर हुजेसि, जेको सुख सां विहण ई न ॾींदुसि। हर वक़्तु तूफ़ान मेल जहिड़ी तकड़, हल हलां भॼ भॼां, लेक्चर सदारतूं प्रेस कॉन्फ्रेंसूं ऐं जलसा जुलूस त कॾहिं वारे माॻई जेलनि जे बिले क़ैदो बंदनि जूं मुसीबतूं सहण खां पोइ बि वीचारे सां ज़ुल्म उहो जो छठी छिमाही परड़ा साइण लाइ परॾे उसरंदो ई मस त पोयां ख़ल्क़ में घोड़ा घोड़ा पइजी वेंदी त इजो वियो मनीला। पर पलीजे जो सिंध सां सिर लॻे। हिन सिंध खे कॾहिं बि पाण खां सवाइ न ॾिठो आहे। हू सिंध खे कॾहिं बि पाण खां सवाइ ॾिसी न सघंदो। सिंधी क़ौम खे तरक़ीअ जूं मंज़िलूं तइ करे दुनिया जी कुंड कुड़छ ताईं पखिड़ियल ॾिसण जो ख़्वाहिशमंद ऐं हर ॾुखिए वेल में क़ौम सां ॿिट रहंदड़ रसूल बख़्श पलीजे खे उन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे त हू मुल्की माण्हुनि जी जिदोजहद में साणनि शामिलु रहंदो अचे। माण्हू हिन जी ज़हानत, इल्मी वुसअत ऐं जादू बयानीअ जा दिलि सां क़ाइल आहिनि, छाकाणि जो हू जिदोजहद जे खूरनि में पकल ऐं आज़मायल इंसान आहिनि। हालतुनि हिन जो संग सियापो सियासत सां ॻंढे त छॾियो आहे, पर अॼु बि संदसि रूह अदब ॾे रेला थो कढे। हू अक्सर चवंदो आहे त मूंखे लिखण लाइ हिमथाईंदा रहिजो। उन ॾस में तारिक अशरफ ॿुधायो त कंहिं वक़्त में पलीजो किताबनि जो एॾो त फ़िदाई हो जो जेको बि नओं ऐं सुठो किताब अखि चढ़ंदो हुउसि उहो पाण पढ़ी खेसि बि उन ताक़ीद सां आणे ॾींदो हो त इहो ज़रूरु पढ़जांइ ऐं अहिड़ी शायदि त मां बि ॾींदसि जो हू मूंखे पिणु चवंदो रहियो आहे त जॾहिं बि को सुठो किताबु पढ़जांइ त खेसि ज़रूरु ॿुधायां। जेल जी डायरी पढ़ंदे केतिरा भेरा अहिड़ा वर्क नज़रुनि मां गुज़रिया आहिनि जंहिंमें हिन अदब जे बारे में भरपूर तरह सां ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं उन जेकी तख़लीक़ी कम हिन खां थियण रहिजी विया आहिनि त शिद्दत सां पछताव महसूसु कंदे फ़ौरन तलाफ़ी करण जा अज़्म ऐं इरादा ज़ाहिर कया अथसि। संदसि तहरीरूं आम तौरु ख़ासि ॿिन्हिनि तबिक़नि में न सिर्फ़ु क़बूल पयूं आहिनि पर उन्हनि में ज़हनी बेदारी पैदा करण जो सबबु बि बणियूं आहिनि। उहा कामयाबी ऐं क़बूलियत शायदि त उन करे बि आहे जो हुन जे ज़हन में न कोरीअड़े जा ॼार आहिनि न ई ॻाल्हियुनि में मुंझारा। वॾियूं वॾियूं डाढ़ाई गशाई ॻाल्हियूं करे अवाम लाइ फैंटेसिस नथो क्रिएट करे।
पर जेको घस ॾेखारे थो उन ते पहिरियां ई पाण हली ॿियनि खे बि हलण जा हौसला थो बख़्शे। मूं हिन जा तक़रीबन सभई किताब पढ़िया आहिनि। संदसि नज़रियनि ऐं ख़्यालनि सां कंहिं हद ताईं मुतफ़िक़ बि आहियां त केतिरनि हंधनि ते हिन जा ख़्याल मूंखे पंहिंजे ई ख़्यालनि जो अक्स पिया लॻंदा आहिनि। संदसि तहरीरुनि तोड़े नज़रियनि जी हवाले सां संदसि ख़्यालनि जी ॾे वठि कंदे कॾहिं को इख़्तिलाफ़ु थियो बि हूंदो त उनखे सुहिणनि दलीलनि सां भड़ वकील जीअं कवर करे वेंदो। लेखक या फ़नकार क़ौमुनि लाइ अहिड़ो सरमायो थींदा आहिनि जिन खे दुनिया अमन जे पयाम्बर जो दर्जो ॾिए थी। अदब जे नाते रसूल बख़्श पलीजे जूं ख़िदमतूं असां लाइ उन करे बि अहमियत जोगियूं आहिनि जो हिन हिकु सुजाग ज़हन अदीब दानिश्वर हुअण जी हैसियत में अमलनि पोयां नतीजनि जा रुख़ सुञाणण वारी पंहिंजी असराइती तहरीरुनि ऐं तामीरी तनक़ीदुनि सां साम्राजी एजेंटनि ऐं नाम निहायत तरक़ी पसंदि अदीबनि वटां सिंधी अदब जी साख खे छियो रसण खां बर वक़्तु बचाइण जा जतन कया। हुन सिंध वासियुनि खे पंहिंजी तहरीर तोड़े तक़रीर वसीले सदाई नऊं शऊर ॾेई नयूं वाटियूं ॾेखारियूं आहिनि ऐं ॾाढा अॻियां हीणूं थी वेही रहण बदिरां हक़नि लाइ जिदोजहद करण जो ॾांहुं ॿुधायो आहे। ज़ेरे नज़र डायरीअ जी शुरूआत राहू जन में राति क़ादिर कंहिंजी न विझे वारनि हालतुनि हेठि ख़ैरपुर सेंट्रल जेल में घायल रसूल बख़्श पलीजे जे उन्हनि बेवसी वारनि उदास ऐं चिचलाईंदड़ ॾींहंनि सां थिए थी जंहिंमें हिन जूं ज़हनी जिस्मानी ख़्वा तख़लीक़ी समूरियूं क़ुवतूं ॼण सलब थी वियूं हुजनि। हू मुकमिल तौर पाण खे निस्तो बेपच हीणूं ऐं बेरूह थो सम्झे। हिन जे अहिड़ियुनि सोचुनि मूंखे हैरतुनि जे समुंड में हिकु तवील टुॿी ॾियारे छॾी। सोचमि कीअं थो बेरूह ऐं ग़ाइब दिमाग़ बणिजण जी दावा करे उहो शख़्स जंहिं हाज़िर दिमाग़ीअ सां पंहिंजी हर मायूस कुन कैफ़ियत जो न रुगो भरपूर जाइज़ो वरितो आहे पर उनखे शिदतुनि सां इज़हारियो बि आहे। इज़हार जी उहा ई शिदत महसूस थी कराए त हिन जो समूरो वजूद पंहिंजे अहसासनि सां ज़िंदा आहे। अहसास ऐं उधमा ई हुन जो रूह आहिनि, हिन जी ताक़त हिन जो ज़हन, न त जेकर अहिड़ी सचाईअ सां पंहिंजो जाइज़ो वठणु हिन लाइ मुमकिन ई न हो। उहे हिन जा उन अहसास ऐं गहरा जज़्बा ई हुआ जेके खेसि जेल अंदरि भञी भुरी पवण खां पोइ नए सिर पंहिंजी तामीर करण जो हौसलो ॾियनि था ऐं तॾहिं ई हू वस वारनि जे नाअहली अॻियां झुकण बदिरां सिर बुलंद थी चए थो छा मुल्क जा नवां मालिक वाक़ई सम्झनि था त उन्हनि अज़ियतुनि ऐं पीड़ाउनि जे करे या पंहिंजे साह जी डप खां सभु माण्हू संदनि अॻियां घीसी करे पंहिंजे वतन ऐं क़ौम जे अवाम खे लॼाईंदा। ख़ैरपुर सेंट्रल जेल जा 13 ॾींहं ते मुश्तमिल अहवाल रसूल बख़्श पलीजे जी उमीद ऐं नाउमीदीअ वारी कैफ़ियतुनि जा तर्जुमान आहिनि जंहिंमें हिन घणो वक़्तु यादुनि खे ॾिनो आहे। बज़ाहिर रफ़ टफ़ नज़र ईंदड़ पलीजे जहिड़े माण्हूअ मां इहा उमीद ई नथी करे सघिजे त पंहिंजे लाइ कुझु सोचण बि को संदसि ज़िंदगीअ जे डिक्शनरीअ में शामिल हूंदो। पर दानिशवराणी ऐं दरवेशाणी अंदाज़ में लिखियल हीअ डायरी पढ़ंदे जॾहिं संदसि ज़ात बाबति नित नवां इंकिशाफ साम्हूं था अचनि त उहो सोचणो थो पवे त हीउ मशीनी इंसानु जेको मुकमिल तरह सां पंहिंजी धरती ऐं धरती वासियुनि सां जुड़ियल आहे, जंहिंजो हर ॾींहुं का न का तामीरी सोच खणी उभिरे थो, तंहिं वटि पंहिंजी ज़ात लाइ बि को एॾा सारा अहसास ऐं उधमा हूंदा। तॾहिं ईअं थो लॻे त जेल जूं ऊंदाहियूं हिन लाइ ॼण यादुनि जूं रोशनियूं खणी आयूं हुजनि। उहे यादूं जंहिंजो सहारो न हुजे त दुनिया में इंसानु बिना अकेलो रहिजी वञे। अहिड़ियुनि यादुनि में जीअंदे हिन उहे ॾींहं ॻाल्हियूं दोस्त अज़ीज़ ऐं मिट माइट दिलि खोले सारिया संभारिया आहिनि जिन खे हू पंहिंजे मसरूफ़ तरीन ज़िंदगीअ में वक़्तु ॾेई न सघियो। उन हवाले सां हिन जेकी बि इज़हार कया आहिनि उहे न रुगो पढ़ण वटां आहिनि पर हीअं सां हंडाइण जहिड़ा पिणु सोचां थी त उन समूरी सिक ऐं सार जो क्रेडिट कंहिंखे ॾिजे। यादुनि खे, जेल जे अकेलायुनि खे या ख़ुदि पलीजे खे उहो फ़ैसिलो करणु ॾुखियो आहे। ख़ैरपुर सेंट्रल जेल जे भेट में 13 मई 1982 ईस्वीअ खां शुरू थींदड़ कोट लखपत जेल जा अहवाल काफ़ी ख़ुशगवार अंदाज़ में लिखियल आहिनि। हर वर्क पंहिंजो पाण में हिकु नओं ऐं दिलचस्प तासिर रखे थो। तोड़े जो वक़्ती मायूसियुनि जा के पाछा उते बि पलीजे जी ज़ात मथां छायल आहिनि, पर हिन पंहिंजी समूरी क़ुवत इरादीअ सां उन्हनि खे मुड़ुसु थी मुंहुं ॾिनो आहे ऐं अहिड़ियुनि कमज़ोरियुनि ते ग़ालिब पवण लाइ विख विख ते पंहिंजो तनक़ीदी जाइज़ो वरितो आहे।
इंसान जो पंहिंजी उणायुनि ते नज़र विझे, पंहिंजो पाण सुञाण अहिड़ी अज़मतुनि भरी शोभा आहे जेका माण्हुनि लाइ हू जेल में आख़िर ताईं कोशिशि कंदो रहे थो। जेल खे तरबियतगाह जो दर्जो ॾींदड़ चङायुनि जे ॻोल्हा हू पलीजे उन ॻाल्हि खे भलीअ भित ॼाणायो आहे त क़ैद में कंहिं मामूली शइ जी हासिलात लाइ ख़तरनि खे मुंहुं ॾींदे केॾी न रिथाबंदी ऐं जिदोजहद थी करणी पए, जॾहिं त ॿाहिरि रहंदे उन्हनि ॻाल्हियुनि लाइ सोचे बि नथो सघिजे। इन जेल भोॻींदड़ जी पीड़ा ऐं मजबूरियुनि जा पिणु कई मिसाल ॾिना आहिनि। जेल में मिलियल नंढियूं नंढियूं ख़ुशियूं हुन जे अंदर मां नंढड़े बालक जो ख्वाब बणिजी लिया थियूं पाइनि। इलाज जे बहाने का देरि बंदि ख़लास थियण जी ख़ुशी, कोट सगोरीअ जे मुहाबे माण्हुनि जा मुंहं ॾिसण जी ख़ुशी, खुली फ़िज़ा में साहु खणी गाॾीअ में घुमण जहिड़ी ख़ुशी, त कॾहिं वरी पुलिस वारे लाइ महबूबा जे इंतज़ार जहिड़ी ख़ुशी, ज़ेरे नज़र तसनीफ़ मुशाहिदे में ईंदड़ हर हिकु लम्हे ऐं मंज़र जी अहिड़ी रनिंग कमेंट्री आहे जंहिंमें नंढियुनि वॾियुनि बेशुमार ॻाल्हियुनि, बहस ऐं वाक़िअनि खां अलावा मुल्की ऐं बैन अल-अक़वामी सियासी हालतुनि जा ज़िक्र पढ़ंदड़ आॾो ॼणो ॿधा बाना पिया लॻंदा। सियासी ऐं तारीख़ी दस्तावेज़ जी हैसियत रखंदड़ इहा डायरी उन शख़्स जी वणंदड़ जीवन कथा आहे जंहिं सॼी ज़िंदगी ओपराईअ जे अहसास ते सोभ माण्हुनि लाइ हर ओपरी शइ सां जंग जोटी। ओपरा ख़्याल, ॿोलियूं, अदब, गस ऐं वसीला जबर करे बि पंहिंजे लाइ ॼाणल सुञातल बणाए वरिता। उन वंडर बॉय जा एडवेंचर रुगो ओपरा पते फतह पाइण जी हद ताईं महदूद न आहिनि। उन कचीअ खां ई पाण खे ऑल इन वन बणाइण जी हर मुमकिन जाखोड़ पे कई आहे। कॾहिं मोहम्मद बिन कासिम जहिड़ो फातिह थियण जी ख़्वाहिशमंद आहे, कॾहिं शर्लाक होम्स जहिड़ो ज़बरदस्त जासूस बणिजण लाइ आसाए थो, त कॾहिं वरी इक़बाल जहिड़ो मोमिन ऐं शाहीन सिफ़त बणिजण जो तमन्नाई हुअण सां गॾु बहितरीन वकील, नक़ाद, अदीब, पोरियत ऐं इनकलाबी थियण जहिड़ा प्रोग्राम रखे थो। संदसि इहे ख़्वाहिशूं मूमल जो काकमल लॻण बदिरां हक़ीक़तुनि ते मबनी आहिनि। जन खे परखण लाइ संदसि ज़िंदगीअ ते नज़र विझबी या ख़्याल ॿुधबा त सारी हक़ीक़त पाण मुरादो वाज़िह थी वेंदी त हू अॼु ताईं मिड़नी अज़ीम माण्हुनि वारियूं सलाहियतूं अमली तौरु पाण में पैदा करण जा अरमान रखंदे उहो अहसास बि थो ॾियारे त हिकिड़ो माण्हू साॻिए वक़्तु एतिरा कम करे बि कीअं थो सघे, जो हर कम लाइ अलॻि अलॻि उमिरि किथां ईंदी। बहरहाल उहा ॻाल्हि त मञणी पवंदी त मंझसि अज़ीम माण्हुनि वारियूं थोरियूं की घणियूं ख़ूबियूं झलकियुनि जी सूरत में ई सही पर मौजूदु ज़रूरु आहिनि, पोइ बि बकौल संदसि त अज़ीम माण्हुनि ऐं फ़नकारनि जूं सभु ॻाल्हियूं अज़ीम नथियूं थी सघनि। खेसि पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु वॾो क़ीमती हिसो अणॼाणाई वहमनि ऐं ला हासिल पंधनि में बर्बादु करण जो निहायत ॾुखु रहियो आहे। पर उन में संदसि ॾोह बि कहिड़ो, नेठि बि त हू 100% मिटीअ मां जुड़ियल अदना इंसान आहे, को फ़रिश्तो त न। जीवन कहाणीअ जे हवाले सां लाॻापियल समूरा नंढा वॾा किरदार जहिड़ोक मुख़्तियार अवान, मजीद कुरैशी, अमीर बरोची, बाबा रफ़ीक ऐं ॿिया मिट माइट तोड़े मिलण जुलण वारा डायरीअ जो अहम किरदार आहिनि। शुरूआती ॾींहं जी यादुनि खे ज़हन में रीप्ले कंदे हिन पंहिंजी माउ, पीउ ऐं नंढपिण जा अहवाल ॾियण सां गॾु तालीम पिराइण ऐं उन ॾिस में पेश ईंदड़ हालतुनि खे मुंहुं ॾियण जा वाक़िया बिना रखत जे सुहिणे नमूने कलमबंद कया आहिनि। ॼण खेसि अंदर जूं अखियूं हुजनि जंहिंसां उहो माण्हूअ जे रूह में लही उन खे नहन खां चोटीअ ताईं अंदर खां ॿाहिरि ताईं सुञाणण जी सघ रखे थो। ऐं वॾी ॻाल्हि इहा त मुशाहिदे जी बारीक बीनीअ सां गॾु इज़हार बि करे सघे थो। हिन तसनीफ़ में उन जे वेझो रहंदड़ कई किरदार मिलंदा जिन खे न रुगो हिन परखियो आहे, पर उन्हनि जी शख़्सियत ते नंढा नंढा ख़ाका लिखी अजब में विझण जहिड़ी सुञाणप बि कराई आहे त हिननि जो असली रूप कहिड़ो आहे ऐं हू केतिरे पाणीअ में आहिनि। पलीजे जी बेतरतीब अंदाज़ में गुज़ारियल ज़िंदगीअ जे तर्ज़ अमल में के ख़ामियूं हूंदे बि वटसि अदब ऐं एहतराम, इख़लाक़ ऐं फ़ज़ीलत खे वॾी अहमियत हासिल आहे। हू जंहिंमें इहे गुण ॾिसे थो उन जो दिलि सां क़दुरु बि करे ॼाणे।
डायरीअ में हिन जूं आदर्शनि भरियूं ॻाल्हियूं, ज़िंदगी ऐं मौत बाबति बेबाक राया, औरतुनि जे आज़ादीअ जा अहसास, सियासी अटकलबाज़ियूं, मतिलबु त ज़िंदगीअ जो कहिड़ो अहम नुक़्तो चइजे जंहिंखे हिन नज़रअंदाज़ कयो हुजे। संदसि मुशाहिदे जी कुवत ऐं सोचुनि जी रवानी ॾिसंदे ईअं पियो लॻंदो ॼणो काइनात जे हर रंग बाबति संदसि ज़हन जी डिस्क में मालूमातुनि जा ख़ज़ाना फीड थियल हुजनि। सुठी डायरी, वणंदड़ तशबीहुनि ऐं ठहकंदड़ पहाकनि सां सींगारियल ॾिसी उहो अहसासु थो थिए त हिन सिंधी ॿोलीअ जी ज़रख़ेज़ीअ मां पूरो फ़ाइदो हासिलु कयो आहे, त मौक़े महिल सारो शहरनि जो इस्तेमालु बि ठाहूको कयो अथसि। आम तरह सां दानिश्वरनि जूं तहरीरूं, कोटेशन्स या हवालनि जी टेके सां सथियल हूंदियूं आहिनि। जेतिरा डिघा ऐं घणा हवाला, ओतिरो ई वॾो दानिश्वर हुअण जी गारंटी। हिकु ॻाल्हि पोयां पढ़ंदड़ खे 10 हवाला भोॻाइण त ॼण दानिश्वर जी ड्यूटीअ में शामिलु हुजे। अदब, इनकलाब या सियासत जे बारे में सही सिधी ॻाल्हि पई हलंदी त ओचितो छते कोरीअ वारो हवालो अची मुंहं में लॻंदो। फलाणो लेखक, उन जो फलाणो किताबु, तंहिंजो फलाणो बाब, उन बाब जो फलाणो किरदारु, ऐं पोइ उन किरदार वातां फिरियल को तवील फ़लसफ़े भरियो दक़ीक़ हवालो, जो पढ़ंदड़ छितो थी भाईंदो त हवालनि जा एॾा सारा स्पीड ब्रेकर भोॻाइण वारे लेखक जो मथो फाड़े विझे। पनाहगीरनि जी लोध जियां हिक ॿिए पोयां ईंदड़ अहिड़ा बेशुमार हवाला असली लेखक जे ख़्याल ऐं सोचुनि जो खंधो ई खणाए छॾींदा आहिनि। शुक्र आहे जो रसूल बख़्श पलीजे जूं तहरीरूं अहिड़े हेकांदे हवालेबाज़ीअ जे ज़द में अचण खां घणी क़दुरु बचियल आहिनि। इन जो कारण लाशक त इहो ई चइबो जो खेसि पंहिंजी सोचुनि ऐं फ़िक्री सलाहियतुनि ते मुकमिल एतमाद आहे। तवील त तवील, पर मुख़्तसर में बि अहिड़ियूं सियाणप वारियूं ॻाल्हियूं करे वेंदो आहे जंहिंखे ॿुधण वारो कन लाइ ॿुधे त हूंद मग़ज़ जा बंदि थियल ताक खुली वञनिसि। जेल अंदरि माठ करे विहण बदिरां पली जे हर लहज़े तब्दील थींदड़ मुआशिरे ते समाजी ऐं सियासी कशमकश जो भरपूर जाइज़ो पे वरितो आहे। उन ॾिस में टीवी ऐं रेडियो जन सां हुन जो आम ज़िंदगीअ में शायदि त घटि वास्तो पियो हूंदो, उहे जेल में खेसि ॿाहिरीं दुनिया सां लिंक में रखी जीआरण जो वॾे में वॾो सहारो साबित थिया आहिनि। ऐं उन करे ई हिन केतिरनि ई हंधनि ते टीवी प्रोग्रामनि, फिल्मुनि ऐं गाननि खां वेंदे कवालियुनि ताईं दिलि खोले तबसरे निगारीअ जा अहिड़ा जोर ॾेखारिया आहिनि जो टीवी मुबसर ताबिंदा लारीअ खे बि मात ॾेई वियो आहे। डायरीअ में अलाए छो केतिरनि ई हंधनि ते नालनि जा इनिशियल ॾिनल आहिनि जेके पढ़ंदड़ लाइ मुंझारे जो सबबु था बणिजनि। मुमकिन आहे उन में लेखक जी का मसलियत हुजे, पर इनिशियल जे ज़रिए शख़्सियत जी सुञाण जीअं रुॻो डायरी लिखंदड़ या उन जी वेढ़े वारनि खे हूंदी आहे, तंहिं करे बहितर हो त पूरा नाला ॾिजनि हा। ख़तरनि सां विढ़ंदड़ इल्म ऐं ॼाण जे आशिक़ रसूल बख़्श पलीजे खे ख़ुदि तरसीअ वारनि हालतुनि ते सदाईं बुछां वठी ऐं चिड़ लॻे, पोइ जेल अंदरि फाथो त फतकण कहिड़ो वारी हालत ते उन महिल मथसि बे अख़्तियार ॾाढो तरस थो अचे जॾहिं छुटी लो लही कतण कणूं कुॾण लॻनसि ॿाल, छुटी लू लही कतण कणूं कुॾण लॻनसि ॿाल, जीअं 90 किलो ऐं हथी को ॾिसी कॾहिं ॼट पढ़ियो अल्ह अड़ियो, जहिड़े रमज़ान जा मज़हब जे बारे में अहमकाना सवाली सोंटा दिलि ते जबर करे सहणा था पवनसि त गॾु अमीर बोरची खां ज़ियानखोरी ॿिलीअ जी सॼे ॾींहं जी कारकर्दगी बि ॿुधणी थी पवेसि त कॾहिं वरी माॻई रामायण जूं कहाणियूं, लक्ष्मण जा किसा, हनुमान जा हवाला ऐं ॿुधल शहर वरी ॿुधाइण वारे बाबा रफ़ीक जहिड़नि चरियनि बलाउनि खे भोॻणो थो पवेसि। पोइ बि उहे ॻाल्हियूं खेसि लाउड ते मुले जे लॻातार पन ऐं वाइज़नि खां वधीक आलमाणियूं, फाज़िलातियूं ऐं आकिलाणियूं थियूं लॻनि। डायरी एॾी दिलचस्प आहे जो हिन जे हर ॾींहं ते पंहिंजा नाचीज़ ख़्याल ज़ाहिर करण ते दिलि पई थी, पर हिकु त लिखण जो वक़्तु बि न महदूद मिलियो अथमि, मथां वरी डायरीअ जा सिफ़ा बि बरकत वारा आहिनि। तंहिं करे महाग जी सूरत में जे हिकु ॿियो वज़नी थहो उन में शामिलु थी पियो त डायरी फ्री क्लब सैंडविच थी पवंदी।
ही जेल डायरी पधरी करण ते मां रसूल बख़्श पलीजे खे खोड़ सारियूं मुबारकूं थी ॾियां, पर उहा दुआ हरगिज़ न कंदसि त हू अहिड़ियूं ॿियूं कई बहितरीन डायरियूं ॾेई सिंधी अदब ऐं क़ौम जी ख़िदमत कंदो रहे, छो त सिंध ऐं सिंधी क़ौम खेसि जेल में ॾिसण बदिरां पंहिंजो पाण सां गॾु थी ॾिसणु चाहे। खेनि हिन जी ज़रूरत आहे, हू जेकी पंहिंजी क़ौम जे माण्हुनि जो मसीहा आहे। महताब महबूब 24 अप्रैल 1991 ईस्वी।